when we write any message or letter to your friend or XYZ in Hindi or Urdu. जेकर तव्हां रोमन कैरेक्टर जो मतलब छा है when we write any message or letter to our friend or XYZ in Sindhi or Urdu जेकर असी सिंधी में या उर्दू में को मैसेज लिखण चाहियूं था त उन जो माना है मतलब सिंधी में उच्चार ज़ाहिर थींदो असी छा कंदासीं उनके रोमन कैरेक्टर में आणींदासीं रोमन कैरेक्टर जो मतलब इहो आहे त जेकर पाण जी अल्फाबेट पाण पढ़िया आहियूं अॻु में अल्फाबेट जा उच्चार इंग्लिश जा छा ए बी सी उन पाण कंपेयर कयो सिंधी सां हाणे सम्झो त रोमन कैरेक्टर जो मतलब आहे त सिंधी खे ज़ाहिर करण या उर्दू खे तव्हां को मैसेज जेकर लिखंदो या उर्दू में को मैसेज लिखी सघो था त कीअं लिखंदो अंग्रेजी में पाण में लिखंदासीं Are you fine? Yes, I am fine. अंग्रेजी में आर यू फाइन अॻियां तव्हांखे रिप्लाई मिलंदो यस आई एम फाइन पर जेकर हिनखे पाण उर्दू या सिंधी में लिखंदासीं उर्दू में पाण लिखंदासीं क्या आप ठीक है क्या तव्हां ठीक आयो या पंहिंजो रिप्लाई छा थींदो उनखे हाँ मैं ठीक हूँ या तव्हां लिखंदो हा आऊं ठीक आहियां हाणे जेकर पाण सिंधी कोन था पढ़ी सघूं सही नमूने सां त उहा शइ असीं इंग्लिश में लिखी उनखे पाण रोमन में आणे उनजा उच्चार ठाहे प्रोनाउंस ठाहे उनखे पाण करे सघूं था हाणे इहे साॻी शयूं जेके पाण हिते लिखियूं इहे साॻी शयूं पाण इंग्लिश में टाइप कंदासीं तव्हां आहियो हाँ
में ठीक हूँ। हाँ हूँ। थोड़ो गौर करो तो जेकरे पाण ही तो पाण लिखण में पढ़ण में अचन था, पर जेकरे पाण को वर्ड ॾिसो वर्ड ठाहियो थी पहिरीं तव्हांखे ॿुधायो त वर्ड कीअं ठहे थो। वर्ड ॿ लफ़्ज़ ॿ लेटर पाण में मिली करे हिकिड़ो वर्ड ठाहिनि था जंहिंजो को माना ऐं मतिलबु निकिरे। हाणे ॾिसो हिन में पाण कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत पवे थी। हिकिड़ो कॉन्सोनेंट ऐं ॿियो वाविल। हिन ॿिन्हिनि शयुनि खां अलावा पाण वटि जेकर ॿई शयूं पाण में मैच न कंदियूं त पाण वटि को बि उचार या आवाज़ वारो लफ़्ज़ कोन ठहंदो। उन लाइ पाण खे छा कॉन्सोनेंट वाविल पाण खे मिलाए करे हिकिड़ो वर्ड ठाहिणो आहे। तव्हां गौर कंदो हर वर्ड खे ॾिसंदो त उन में वाविल ऐं कॉन्सोनेंट पाण में मिलियल आहिनि। किथे कॉन्सोनेंट आहिनि जंहिंखे पाण क्लस्टर कॉन्सोनेंट चऊं था ऐं किथे वाविल जेके आहिनि उहे वाविल पाण मिलाए रखिया आहिनि उनखे पाण डिफ्थांग बि चई सघूं था। ऐं डिफ्थांग खे पाण अॻियां हलंदासीं ऐं कॉन्सोनेंट क्लस्टर खे पाण अॻियां पढ़ंदासीं। क्लस्टर जी माना छा आहे उन लाइ हाणे पाण अचूं था अॻिते कॉन्सोनेंट क्लस्टर में।